हालानी का तालका रिपोर्टर मसूद अहमद सां तो हालानी प्रेस क्लब में मलीर बारजी अगवान एडवोकेट हाई कोर्ट इमदाद अली नोहे पोटो हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चो त मां वकालत सां गॾोगॾु समाजी कम भी कंदो आहियां। पंहिंजे ॻोठ जी भलाई लाइ जाखोड़ी रहियो आहियां। कुझु ॾींहं पहिरियां असांजे ॻोठ चनीह नोहे पोटो जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी क्लास में भू पयल हो, जंहिंजी मां वीडियो ठाहे डीओ नौशरो अफरोज़ ऐं टीओ मेहरापुर ॾे मोकिली, जंहिंखां ऑफिसरनि जल्द एक्शन खणी हेडमास्टर जी इंक्वायरी करण जो हुकुम ॾिनो हो, जंहिं ते भू मालिक वॾेर की सोच रखंदड़ आजिज़ इम्तियाज़ नोहे पोटो ऐं कुछ हथियारबंदनि मुंहिंजे घर ते हमलो करे मुंहिंजी घरवारी अमड़ खे सख़्त ज़ख़्मी कयो ऐं घर मां पियल सामान खे मुकमल तबाह कयो ऐं क़ीमती सामान भी चोरी करे विया। मां एमरजेंसी में अमड़ ऐं घरवारी खे गंडियारो जे सरकारी अस्पताल पहुचाए, जितां मां ॿिन्हिनि ज़ख़्मियुनि जो इलाज कराए पोइ अस्पताल मां सर्टिफिकेट वठी आजिज़ इम्तियाज़ नोहे पोटो ते एफआईआर दाख़िल कराई आहे। इहो आहे त मां वकालत सां गॾु सोशलिस्ट बि माण्हू आहियां। मां पंहिंजी जेके बि कमकार ॻोठ में ईंदो आहियां त पंहिंजे ॻोठ जा कम पंहिंजे सरंजाम करे उन जा मां पूरा कंदो आहियां। ऐं असांजे ॻोठ में बेसिकली हिकु प्राइमरी स्कूल आहे जंहिंजी बिल्डिंग बि आहे, गवर्नमेंट असांखे ठाराए ॾिनी आहे। उन में कुझु ॾींहं पहिरियां असां डीओ साहब खां फर्नीचर इशू करायोसीं, फैन वग़ैरह असां इशू करायासीं। असां पंहिंजी कोशिशुनि सां, हालांकि मुंहिंजी प्रैक्टिस वकालत जी कराची में आहे, मुंहिंजो घर बि उते कराची में आहे, मुंहिंजी ऑफिस बि कराची में आहे, पर असांजी ज़मीनूं ऐं पोइ ते बि ॻोठ आहे, जंहिंजे करे मां ईंदो आहियां त उन अचण खां बाद में पंहिंजी सोशलिस्ट कम जारी रखंदो आहियां। त मूं पंहिंजे ॻोठ में पंहिंजे स्कूल जी विज़िट कई। विज़िट करण जे दौरान मूं ॾिठो त उस्ताद साहब बि स्कूल में न हुयो। मां ॿारनि खां पुछा कयमि त बाबा उस्ताद किथे आहे? अञा ताईं उस्ताद न आयो आहे। उस्ताद सां गॾु जेके मां अठम मथे पखा बि न हुआ, फर्नीचर बि न हुयो। ऐं वॾे ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त उन में ॿिए कमरे में माल जो बुह रखियो वियो। मां उहा वीडियो बणाए टीओ साहब खे डीओ साहब खे कंप्लेन कई, जन उन्हनि इंक्वायरी कंडक्ट कई। इंक्वायरी खां बाद में जंहिं माण्हूअ इम्तियाज़ आजिज़ जेको सहाफ़ी थो सॾाए उनखे घुराए उन्हनि पाबंद कयो। पाबंद करण बाद हिननि छा कयो, मुंहिंजे घर ते अची करे मुंहिंजे फैमिली जे मथां हमिलो कयो। मुंहिंजी वाइफ इंजर्ड आहे, जेका ज़ख़्मी आहे, ऐं उनखे तमामु गहरा